ओ दरिया हुजे आ सहरा, ओ दरिया हुजे आ सहरा, पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे आ सहरा, ओ दरिया हुजे आ सहरा, पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। हो हिक आजे पंहिंजे तरले, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिरले। हो ला 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 ला, हो हिक आजे पंहिंजे तरले, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिरले। तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। छॾ हाणे इहो आईनो, ओ ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो। सींगार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़ेवारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजी मुहबत, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी ही राति जा ही जेके 2 कलाक हूंदा आहिनि, हिन 2 कलाक जो जेको अहसासु हूंदो आहे उहो अव्हां सां गॾु हूंदो आहे। सो अॼु जो चेंजिंग तव्हां ॾिसो पिया, अॼु सेट मां अहिड़े ते वेठो आहियां छो त ही सेट आहे असांजे कल्चर जो सेट, छो त असांजी जेका कल्चर जी ईद अचण वारी आहे उनजे करे असां सोचियोसीं त असां अॼु खां वठी पूरो हफ़्तो जेको आहे सो कल्चर जे नाम कयूं, छो त हिकु ॾींहं में मज़ो न ईंदो। छो त असांजो जेको कल्चर आहे, सिंध जो कल्चर आहे, सिंधी जेका सकाफ़त आहे, उहा हिकिड़े ॾींहं जी सकाफ़त न आहे, उहा सदियुनि जी सकाफ़त आहे, उहा 1000 सालनि जी सकाफ़त आहे जेका हिकिड़े ॾींहं में नथी ॿुधाए सघिजे। सो बिल्कुलु अॼु ख़ूबसूरत हिन सेट ते अवां सभिनी खे सलाम थो कयां। राजा मेमण जो सलाम, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हक़ मौजूद ऐं आबाद हुजो। मुंहिंजे हिन शोज़ में अॼु खां हीउ हफ़्तो वीक जो शुरूआति थी चुकी आहे ऐं हिन हफ़्ते में पाण सकाफ़त जी ॻाल्हि कंदासीं, सिंध जी ॻाल्हि कंदासीं ऐं सोणे कल्चर जी ॻाल्हि कंदासीं। जॾां किॾां तव्हां रंग ॾिसो पिया त कल्चर जा रंग आहिनि
ऐं चाहे उहा रिली हुजे, चाहे उहा अजरक हुजे, सिंधी टोपी हुजे, या उन सां गॾु गॾु सिंधी खाधा हुजनि, सभु ॻाल्हियूं सभु कचहरियूं हिते थींदियूं ऐं सिंधी सुहिणा महिमान हुजनि त हिते कचहरी थी। अॼु जो मुंहिंजो महिमान ॾाढो ज़बरदस्त शख़्सियत जो मालिक, तमामु सुहिणो ऐं तमामु सुहिणा गीत उन सिंध ते लिखिया, तमामु सुहिणा गीत उन सिंध जे लाइ चया ऐं ॾेह तोड़े परॾेह में जिथे जिथे हू वियो आहे दुनिया जे काफ़ी मुल्कनि में, उते सिंधी गीतनि सां, सूफ़ी कलामनि सां पंहिंजो पाण खे मञायो। सो तमामु सुहिणे आवाज़ जो मालिक आहे, तमामु प्यारो मुंहिंजो दोस्त आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ आफ्टर लॉन्ग टाइम जेको आहे सो हुन सां अॼु कचहरी थींदी ऐं ॻाल्हियूं थींदियूं, छो त हू सिंध जो सुहिणो आहे, सिंध जो आवाज़ु आहे ऐं सिंध जिथे सिंध जो नालो अचे थो वञे त उते बसि पोइ मां इहो चवंदो आहियां त मां घोर वञा, मां सदको वञा सिंध तां ऐं सिंध जे उन्हनि ख़ूबसूरत महिमाननि तां। सो अॼु बि इन ख़ूबसूरत महिमान तां सदको वेंदुसि, प्यारो आवाज़ जो मालिक, प्यारे अंदाज़ जो मालिक ऐं मां हमेशह चवंदो आहियां त तमामु ज़बरदस्त शख़्सियत जो मालिक आहे। बसि हो चवंदा आहिनि न त किथे ढोर सुञा त किथे चोर सुञा, पर हिते जेको आहे सो न को ढोर सुञा आहिनि, न को चोर सुञा आहिनि, छो त हीउ तमामु सुहिणो आवाज़ जो मालिक आहे। ॾाढो मज़ो अचण वारो आहे। अवां लाइव कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिलु थी सघो था। 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं महफ़िल में शामिलु थी वेंदो। सो अॼु जो ख़ूबसूरत महिमान ऐं वेलकम कंदुमि दिलि जी गहराइयुनि सां ऐं ख़ुशामदीद चवंदुसि, भली कार चवंदुसि पंहिंजे दोस्त मुनीर मर खे। बिल्कुलु तव्हां ज़रूरु वेलकम, हक़ मौजूद मुनीर भाई, अस्सलाम वालेकुम ऐं तव्हांखे एडवांस में असांजी सकाफ़ती ईद जूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि वाधायूं हुजनि, मुबारक हुजनि। प्लीज़ ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं अव्हांखे भली कार था चऊं। ॾाढा ख़ूबसूरत ड्रेस, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़, ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी टोपी ऐं वास्किट ऐं मूंखे लॻे पियो त अॼु आऊं ई ख़ूबसूरत लॻंदुमि, सुहिणो लॻंदुमि, पर तव्हां मूंखे मारे विया। असल में तव्हां त दिलि जा बि ख़ूबसूरत आहियो, चहिरे जा बि ख़ूबसूरत आहियो। अलाह पाक तव्हांखे सुठो हुस्न ॾिनो आहे, वरी तव्हां मथां ड्रेसिंग बि अजरक, अजरक ॻाढ़ो अजरक ऐं ॻाढ़ी सिंधी टोपी ऐं वाइट वॻे ते सफ़ेद अच्छे वॻे ते तव्हां माना ॾाढा प्यारा पिया लॻो। वरी उस्ताद बादल राही साहब, उस्ताद खे अचूं था, उस्ताद खे अचूं था, बिल्कुलु हा, उहो बि ॾाढो प्यारो अजरक में लॻे पियो, सुहिणो पियो लॻे। ऐं अॼु उस्ताद तव्हां लॻायो आहे उस्ताद, हीउ सेट त जीअं आउं स्टूडियो में दाख़िल थियुसि, मूं सेट ते नज़र पई त मूं चयो वाह 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 वाह, अॼु ईद शुरू थी वई असांजी। हा, सिंधी सकाफ़ती त नाज़रीन ॾिसो, हीअ असांजो राजा मेमण ऐं असांजी दुनिया, असांजे सिंध जो कल्चर, सकाफ़त, हीअ मोहबतूं हे किथे मिलंदियूं? पूरी दुनिया जी कुंड कुर्च में किथे बि न मिलंदियूं असांखे हीअ मोहबतूं। वाह वाह, कुर्ब मुनीर भाउ, लख थोरा अवां पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढे आया। तो ख़ुशि जो आबाद हुए। सॼो सोफ़ो अॼु तव्हांजो आहे, भले तव्हां विच में वेही सघो था, कोई इशू न आहे। हीउ सॼो माना हा ईअं स्टाइल सां माना ईअं जीअं वेहंदो आहे न, ख़बर पए त हा वाह को अॼु असांजे महिमान मौजूदु आहे। सो वेलकम जी अगेन सभिनी खे। उस्ताद बादल राही खे मां दिलि जी गहराइयुनि सां भली कार चवंदुमि, उस्ताद ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं नेक्स्ट ब्रेक में उस्ताद बादल खे बि माइक लॻाइजो त उस्ताद सां कचहरी कजे। ऐं उस्ताद बादल राही अॼु बीमार हुयो न, तबियत सही न हुयसि। मुंहिंजो अॼु 2 न 4 गोरियूं खाई अचे थो, 2 गोरियूं खाई 4 गोरियूं ज़बरदस्ती खाराईमांसि। मूं चयो भे असांजी ईद आहे, सकाफ़ती ईद आहे, बुखार लही वेंदा। असांजे प्रोग्राम जी रौनक आहे न, पंहिंजे प्रोग्राम जी उस्ताद बादल राही न हुजे त पोइ असांजी महफ़िल वरी अधूरी थींदी न। हा, असांजा त साज़ हथियार, असांजी जेकी ताक़त आहे न। हा, सो मुनीर भाउ, हमेशह कचहरी तमामु घणियूं कंदासीं, पर हमेशह जेको आगाज़ कंदो आहियां मां पंहिंजे हिन ख़ूबसूरत शो जो, त कंहिं न कंहिं आर्टिस्ट जे सूफ़ी कलाम सां कंदो आहियां। त अॼु बि हिकिड़े कंहिं सूफ़ी कलाम सां तव्हां आगाज़ कजो, ओपनिंग कजो। उन खां पोइ पाण कचहरी बि कंदासीं, लाइव कॉलर्स बि वठंदासीं ऐं खोड़ सारियूं कचहरियूं पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां कंदासीं। 2 कलाक आहिनि पाण वटि ऐं 2 कलाकनि में ख़बर ई न पवंदी आहे त 2 कलाक वेंदा आहिनि गुज़री। त हीउ माइक तव्हांजे हवाले, असांखे को सुठो सुहिणो सूफ़ी कलाम ॿुधायो त पोइ पाण अॻिते पंहिंजे हिन सकाफ़ती ईद जी कचहरी कयूं। जी जी जी, बिल्कुलु तव्हांखे सूफ़ी कलाम ॿुधायूं पिया। ऐं असांजो जेकी सिंध आहे इहा सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं हिन धरतीअ ते माना सूफ़ियुनि जो जेको शुरू खां वठी अॼु ताईं जेको सायो छा चवंदा आहिनि, जेका महिरबानी जेकी रही आहे, उनजे करे सिंध धरती कॾहिं लोॾनि में कॾहिं कीअं, पर सिंध धरतीअ खे कॾहिं बि कुझु कोन्हे। हज़ारनि सालनि खां आबाद आहे, 1000 साल आबाद रहंदी इंशाअल्लाह इंशाअल्लाह। सूफ़ियुनि जी धरती आहे। ऐं असां अॼु जेको ऐं मां हक़ीक़त ॿुधायां तव्हांखे नाज़रीन, त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू हिन सूफ़ियत खे सम्झी वियो, सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, उहो पूरी दुनिया खे, काइनात खे, सभिनी मज़हबनि खे सम्झी वियो। जेकॾहिं तव्हां सूफ़ीअज़म खे सम्झी वियो त वाह साईं, वाह वाह। हर जा
जो जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में। हर जाए तुझे, हर जाए तुझे, हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में। इन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आ, इन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। आयो पाण खे ॻोल्हण, इन रमज़ ऐं हमराज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन रमज़ ऐं हमराज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, ही केरो असा, ही केरो असा, ही केरो असा, ही केरो असा जे तो अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले। अल्लाह जे, अल्लाह जे, अल्लाह जे आवाज़ खे समझण त ॾुखियो आ, अल्लाह जी आवाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। हर जाए तुझे, हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में। हर जाए तुझे, हर जाए तुझे, हर जाए तुझे हुस्न जो जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में, जलवो आ नज़र में। इन मोहब्बती, इन मोहब्बती, इन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आ, हिन मोहब्बती मिजाज खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। छा कजे, छा कजे, छा कजे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हक़ीक़त आहे त हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर असांजी जेका सकाफ़त आहे, असांजो जेको कल्चर आहे, उनखे सम्झणु ॾाढो सवलो आहे।
सो तव्हांखे सिंध जी सकाफ़त खे ॼाणणो आहे, सिंध जी सकाफ़त खे सुञाणो आहे त सिंधी चैनल्स ॾिसो ऐं स्पेशली मां ज़रूरु तव्हांखे चवंदुसि सिंधी किताब पढ़ो ऐं सिंधी ॿोली जेकॾहिं सिखो या सिंध जा खाधा खायो त तव्हांखे सिंध जे कल्चर जी सभिनी खे ख़बर पइजी। सो प्रोग्राम मिनड़ो ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां वरी वापसि था अचूं। मुनीर उमर मूंसां गॾु आहे, तव्हां बि मूंसां गॾु आहियो। लाइव कॉल करे सघो था, स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे, जेकॾहिं नाहे मौजूदु त मां पंहिंजे डायरेक्टर साहिब खे चवंदुसि स्क्रीन ते टेलीफोन नंबर हलाए छॾनि ऐं टेलीफोन नंबर मौजूदु आहे त ज़रूरु तव्हां कॉल करे सघो था, कचहरी करे सघो था। कचहरी हूंदी अॼु सकाफ़त जी ईद जी ऐं सकाफ़त जो जेको ॾिहाड़ो अचे पियो, छो त पाण संडे जेको थींदो आहे डिसंबर जो पहिरियों जेको आचर हूंदो आहे उन ते पाण सकाफ़त जी ईद मल्हाईंदा आहियूं, सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। त ज़रूरु उन बाबति तव्हां कचहरी कंदो, छा तयारियूं आहिनि तव्हां वटि, छा कचहरियूं आहिनि, सो इहो सभु कुझु हाल वाल ब्रेक खां पोइ कयूं था। नंढो ब्रेक खां वरी वापसि हो जा, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। भलीकार 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 मां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां महफ़िल में भलीकार थो चवां ऐं राति जो ख़ूबसूरत पहर ऐं स्पेशली अॼु लाइव राजा स्पेशल सकाफ़त जो जेको ॾिहाड़ो अचण वारो आहे, सकाफ़त जी जेका ईद अचण वारी आहे उनजे हवाले सां हीउ पूरो हफ़्तो अव्हां सां गॾु हूंदासीं। राति जो ख़ूबसूरत महिमान हूंदा अव्हां सां ऐं मां बि हूंदुमि ऐं अव्हां बि ज़रूरु मूंसां गॾु हूंदुसि। मुनीर उमर मूंसां गॾु आहे। मुनीर भाउ ओपनिंग तमामु ज़बरदस्त कई तव्हां सूफ़ी कलाम सां ऐं असांजी ओपनिंग वरी कॉलर बि कंदो आहे असांजो को न को ख़ूबसूरत। सो ॾिसूं था हिन वक़्तु कहिड़ो कॉलर आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा एज़ यूजुअल, अरीबा हमेशह असांजी जेका नंढड़ी नंढड़ी प्यारी प्यारी कॉलर मकली खां असांजे शो में शामिल। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक आहीं? चङी आहीं? भली आहीं? आउं ख़ुशि चाक चङो भलो आहियां, चङी भली न आहियां। चङो भलो पी जा। हा चङो भलो वेझी। ॿियो ॿुधा, तूं ॿुधा छा हाल वाला? हाल सही लॻा। सकाफ़त जो ॾिहाड़ो अचण वारो आहे, कल्चर डे, ईद अचण वारी आहे असांजी सकाफ़ती। कहिड़ी तयारी कई आहे? जाम तयारी कई थी, जाम तयारी की वो बचा। हा चलो गुड गुड। गानो ॿुधाए मूंखे सिंध वारा जीअन वारो पहिरियां। हा हिकिड़ो ॿुधायां थी। हा रहे सदा सिंध जी जोड़ी, माण्हू अंधी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर में सिंध उमर जा नारा नारा, दूर सिंध के सिलवार जैन टोपी रखवार। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अरीबा आज मुनीर उमर साहब असां सां गॾु वेठो आहे, तमामु ख़ूबसूरत सिंगर, ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक। ॿुधो अथई रहे करे, ॾिठो अथई? हाँ ॾिठो आहे ऐं हेॾो बि शो ॾिसां पई ऐं तव्हांजे महिमान खे वेलकम बि थी कयां। ऐं मुंहिंजो महिमान कोन अथई, इहो तुंहिंजो महिमान आहे। पंहिंजे महिमान सां पाण ॻाल्हाए। अस्सलाम वालेकुम अरीबा। वालेकुम सलाम। तव्हां कीअं आहियो? बाबा मां ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? हा आउं ठीकु आहियां, मुंहिंजी तबियत सही आहे। तव्हांखे सिंधी ईद जूं मुबारकूं हुजनि बाबा। एडवांस में ख़ैर मुबारक। मूंखे बि मुबारक ॾियो न। हा तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, ॾाढो प्यारो आवाज़ु आहे, क्यूट लॻो पिया अरीबा। अरीबा थैंक यू। ए केॾांहुं गुम थियो वञी? केॾांहुं कोन थी गुम थिया। ए केॾांहुं गुम थियो, हलियो वञी, गुम थियो वञी। गुम थिया ई कोन, आउं काल्ह वेठी। हा ॿियो ख़ैरु आहे? हा ॿियो सभु खेल लॻो पियो। तूं कोन मूंखे गानो ॿुधाए? हा ॿुधाए। उस्ताद बादल राई तुंहिंजे पाड़े जो वेठो आहे मूंसां गॾु। हा ए ठट्टो बदीन हिकिड़ो पासो लाड़ जो है ना। ए लाड़ जो, इहे दोस्त लाड़ जो। अभी तो नहीं प्यारे में लगी या गाल उदान इसलिए। हाँ अजी तो एडो प्यारे में लगी है जी, एडो सुठो में लगी या तो छा बचा। छा ॿुधाईंदे? प्यारो पियो लॻा त तारीफ़ कर न, ॿियो छा ॿुधाईंदीअ तूं? अरे सुठो में लगी है जी। अजी तू कोटी पाया ये ना बेटो भी है। हा चलो ठीकु आहे। मलाई सुठो में लगी। हलो गुड आहे। बसि पूरो हफ़्तो तव्हां सां ईअं ई कचहरी कबी, ठीकु आहे? हाँ ठीक है, तू खाली हिकिड़ो गानो ॿुधा मूंखे। कहिड़ो गानो ॿुधाए? अॼु शुरू में गानो ॿुधायो तो मैं? तॾहिं बि मैं थोरो नंढो नंढो गानो ॿुधाए लॻा। हा हल तो गानो थो ॿुधायां। हाँ मां तुंहिंजे बिना
कुछ भी त नाहिया हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया तूं जे गॾु गॾु हुजी तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया। ठीक आहे? हाँ ठीक है, अल्लाह हाफिज। अल्लाह हाफिज अरीबा, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। मुनीर भा कचेरी खोड़ सारी कंदासीं। मुनीर महर माशाल्लाह सिंध जो तमामु सुहिणो रागी आहे ऐं दुनिया जे कुंड कुड़छ में वञी जेको आहे परफॉर्मेंस ॾेई आयो आहे। हमेशह सूफ़ी कलाम सां आगाज़ कंदा आहियो ऐं मज़ेदार कचेरियूं मज़ेदार गीत ॿुधाईंदा आहियो ऐं महफ़िल खे चवंदा आहिनि त झूमाए थींदा आहियो। मां ईअं खणी शेर हिकिड़ो पढ़ां त महफ़िल जो मोर ऐं तूं महफ़िल लुटे छॾींदे सुरनि जा कात दिलियुनि ते तूं दिलड़ियूं वढे छॾींदे ऐं तुंहिंजे आलाप सां मुनीर महर झूमे थी दुनिया सारी अहिड़ा ई गीत सुहिणा तूं हिते चिते छॾींदे। ज़रूरु तमामु ज़बरदस्त गीत ॻाइनि। सिंध जी सकाफ़त जे हवाले सां कल्चर जे हवाले सां खाधनि जे हवाले सां तव्हांजे घर में ड्रेसिंग जे हवाले सां कहिड़ी चेंजिंग थींदी आहे? छो त डिसंबर जे पहिरें संडे ते आचर ते जेको आहे सो हीअ असांजो कल्चर जी ईद ईंदी आहे त उन में घरनि में बि काफ़ी चेंजिंग्स अची वेंदी आहे त कहिड़ी घर में चेंजिंग थी आहे खाधनि में ड्रेसिंग में? सभ खां पहिरियां इहो ॿुधायां त तव्हांखे 2 ॾींहं पहिरियां मुंहिंजी वॾी अदी मुंहिंजी भेण हा सखर खां अचे पई मूंॾा हा मूंखे फ़ोन कयईं हा त मुनीर आउं अचां पई कराची। हा मूं चयो अदी तव्हां अचो मूंखे डबल ख़ुशी मिलंदी। हिकु त असांजी सिंधी ईद अचे पई ॿियो तव्हां अचो पिया चई मां तव्हांजे लाइ छा खणी अचां छा वठी अचां। पलो पोइ मूं चयो अदी तव्हां मुंहिंजे लाइ चांवरनि जो अटो खणी अचिजो ऐं जुआर जो अटो अकेले अकेले जुअर जो अकेले आउं पचाए करे तव्हांखे मोकिलींदुसि घरवारी खे पचाए करे। पाड़े जा भाई असां न हिक ॿिए जो असांजे घर पाड़े में आहे पाड़े में भित भित सां न आहे पर पिलादा पिलादा खां थोरो परे आहे। हा जीअं सोफा जे विच में। पोइ अदी खे मूं चयो त मुंहिंजे अदी चांवरनि जो अटो ऐं जुआर जो अटो जेको ओरिजिनल असांजी ज़मीन जो आहे असली उहो खणी अचिजो। यार चांवरनि जो अटो वाकई अदी खणी आई ऐं हींअर बि अदी खे ऐं मानीअ माना अदी जो मानी खा मूं चयो मानी आउं नथो खावां ऐं वापसि अची मानी खावां थो। पोइ अदी आई एम सॉरी आउं बि अचां थो अदी अदी ज़रीना अदी सफ़िया तव्हां मानी पेट भरे खाओ ऐं हिन प्रोग्राम खां फारिग थी करे अची करे मानी खावां थो तव्हां सां गॾु। अदा मुनीर खे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां हिन सिंधी ईद जेका अचण वारी आहे एडवांस में मुबारकूं। मां वधीक पचाइजो अदी आउं बि अचां पियो। मूंखे त सलाह ई कोन थो हाणे न प्रोग्राम ख़तमु थींदो राजा खे बि वठी थो अचां। बसि पोइ मच्छी ऐं चांवरनि जी मानी कजे वाह वाह मज़ो अची वियो। ऐं उनखे अलावा जेको असांजे घर में बेडरूम सेट आहे ऐं जेके ॿिया बेडरूम्स आहिनि उनजे लाइ जेके बेडशीट्स आहिनि उहे जेके रिलीअ वारियूं बेडशीट्स हूंदियूं आहिनि उहे वठी आयो आहियां ऐं प्लस जेके छबियूं हूंदियूं आहिनि जेके दॿकी चवंदा आहिनि उत्तर में छबी चवंदा आहिनि ऐं हिते लाड़ में दॿकी चवंदा आहिनि उहे बि वठी आयो आहियां। ऐं बाक़ाइदा जीअं हिकिड़ो समा हूंदो आहे ईद जो ॿारनि जे लाइ बि माना उहे कल्चरल ड्रेसूं जेके आहिनि उहे ड्रेसिस उहे ऐं अजरक ऐं सिंधी टोपी ऐं घर खे बाक़ाइदा सजायो आहे ऐं अञा कमु हले पियो। हा त ज़ाहिर लॻे त हिकिड़ो असां जंहिं घर में रहूं था इन घर जी छा सुञाणप आहे छा सकाफ़त आहे असांजी ॿोलीअ जी। छो त दुनिया में हर ॿोलीअ जी ऐं हर माण्हूअ जी पंहिंजे दुनिया में जेके आहिनि उन पंहिंजी सकाफ़त पंहिंजो कल्चर पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। असांजी सुञाणप इहे जेका आहे असां उहा बिल्कुलु ज़ाहिर कंदासीं पूरी दुनिया सां ऐं सोशल मीडिया ते बि शेयर कयूं पिया। ज़बरदस्त कुर्ब मुनीर भाउ हिकिड़ी कॉल वठंदासीं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम छा हाल आहे? सब ख़ैर ज़ाहिद साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? तव्हांखे भली कार था चऊं एडवांस में तव्हांखे सकाफ़ती ईद जूं मुबारकूं। ख़ैर मुबारक तव्हांखे मुबारक हुजनि। कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? असां कयूं आहिनि हा थोरे कयूं आहिनि। वाह 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 किथे किथे वेंदा आहियो ईद जे ॾियारे सकाफ़ती ईद ते? ईद ते मज़ार काइम जे पासे ते सीवियूं ते इन्हनि पासे ते वेंदा आहियूं। अच्छा वेरी गुड ज़बरदस्त। ऐं स्पेशली जॾहिं असां प्रेस क्लब ते पहुचंदा आहियूं मुनीर भाउ त माशाल्लाह सॼी सिंध जेको आहे सो हुते गॾु हूंदी आहे मुरकंदी आहे। वाह वाह ॿियो ज़ाहिद भाउ ख़ुशि आहियो ख़ैर चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सब खेल लॻो पिया। मुनीर साहब अॼु महिमान आहे मुनीर साहब सां कचेरी कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा ज़ाहिद साहब हक़ मौजूद बाबा करम मुंहिंजे मालिक जा करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अवां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ॿाहिरियूं चङा भला? मौला सलामत रखे तव्हांखे ख़ुशि हुजो आबाद हुजो। किथे किथे रिहाइश आहे तव्हांजी? अच्छा मली 15 कराची खां ॻाल्हायो पिया? कराची माना सिंध जो दिलि। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु ज़िंदाबाद ज़िंदाबाद।
चलो ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद आबाद हुजो, हुजो। सदा सलामत हुजो। को गीत ॿुधायो अॼु सिंधी मज़े वारो। सिंधी ॿुधाए हा न, हा वाह सही हा विंदस यार मरी था मरी अरे मिठड़ा हाय हाय तुझे वे दर्द फिराक में अला विंदस यार मरी अठई पार उतास ओहो हो में अठई पार उतास में सलोमिया अठई पार उतास में ओ चारई पार चरी चरी अरे बिछड़ा ओ चारई पर चरी चरी अरे बिछड़ा तुझे दर्द फिराक में अला विंदस यार मरी मरी अरे बिछड़ा हाय 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 तुझे दर्द वाह, वाह, फिराक वाह, में अला विंदस यार मरी वाह वाह वाह। इहो मुंहिंजे ख़्याल सां ईंदसि यार मरी उस्ताद मोहम्मद यूसुफ गायो या उस्ताद मंज़ूर अली ख़ान। हा बिल्कुलु 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 मूंखे पहिरियों उस्ताद मंज़ूर अली ख़ान गायो, पोइ वरी हिनखे घणनि फनकारनि गायो आहे। अच्छा। उस्ताद मोहम्मद यूसुफ बि गायो आहे, उस्ताद मोहम्मद जुमन बि हिनखे गायो आहे, काफ़ी फनकारनि माशाल्लाह। इहे त असांजे सिंध जा उहे सरमाया ज़बरदस्त। ऐं तमामु ज़बरदस्त वॾा नाला। सो कुर्ब ज़ाहिद भाउ, कुर्ब ज़ाहिद सियाल असां सां गॾु गॾु नंढो ब्रेक था वठूं मुनीर भाउ, वरी मोटी था अचूं, खोड़ सारी कचरी कयूं था। नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि अचां। सक़ाफ़ती ईद जूं तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि ऐं अॼु पहिरियों महिमान जेको आहे सक़ाफ़ती ईद जो मुंहिंजे हिन शो जो मुनीर महर आहे। मुनीर महर सां खोड़ सारियूं कचरियूं कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, पर नंढो ब्रेक खां वरी वापसि अचां। केॾांहुं न वञिजो, मूं सां गॾु रहिजो। हाय छा कजे छा कजे छा कजे। वेलकम जी, भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां। ऐं अॼु जो कुझु कोई शो आहे स्पेशली सूमर अंगारो अरबा ख़मीस हीअ पूरो हफ़्तो मुंहिंजी अवां सां मुलाक़ात। ऐं मूंखे ख़ूबसूरत आर्टिस्टनि सां तव्हांखे मुलाक़ात कराइण में को मसइलो कोन्हे को, पर तव्हांजो साथ हुजणु ज़रूरी आहे ऐं तव्हां ज़रूरु लाइव कॉल कंदा कयो। 02135121763 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे कंहिं डायल बि कयो आहे जी। अस्सलामु वालेकुम। वालेकुम सलाम महबूब साईं, छा हाल आहे? साईं 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 मुख़्तियार उस्तमानी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा भला? दुआऊं आहिनि अलाह साईं आहिस्तान आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अॼुकल्ह बिल्कुलु बाबा चंड सा लॻो, अॼु बिल्कुलु चारई तरफ़ अजरक कल्चर डे। हा त ख़बर पए न त असांजी ईद अचणी आहे त असां बि दुनिया खे त ॿुधायूं त असांजी ईद अचे पई। तव्हां बि तयारी कयो। बिल्कुलु असांजी तयारी भरपूर आहे। वेरी गुड। छा कंदा आहियो? सक़ाफ़ती ईद ईंदी आहे, सक़ाफ़त जो ॾिहाड़ो ईंदो आहे त छा कंदा आहियो? सक़ाफ़त वारे ॾिहाड़े पहिरें असां वेंदा आहियूं, दोस्तनि सां मिलंदा आहियूं, जेके असांजा अदबी दोस्त आहिनि या प्रेस क्लब जा जेके दोस्त आहिनि उहे गॾु थींदा आहियूं। भाई पंहिंजे शहर में बाक़ाइदा हिकिड़ो माना तमामु फर्स्ट क्लास प्रोग्राम कंदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। उन में मुख़्तलिफ़ कल्चर जा माना स्टेज सेट कंदा आहियूं माण्हुनि खे जीअं एंटरटेनमेंट थिए। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। मुनीर महर मूंसां गॾु आहे अॼु, तमामु ज़बरदस्त सिंध जो सुहिणो आर्टिस्ट, ज़रूरु उन सां बि कचहरी करे सघिजे थी। बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी। ॾिठो आहे साईं खे, साईं ॾिठल आहे प्रोग्राम ॾिसंदा साईं खे। हा साईं सां ॻाल्हायो भले, साईं सां ॻाल्हाइण में को मसइलो कोन्हे को। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। हक़ मौजूद बाबा। सदा मौजूद साईं। ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? करम मुंहिंजे मालिक जा करम, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अवां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे भाउ? साईं अलाह जा अहसान आहिनि, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो कॾहिं गोरख अचणु थियो आहे? गोरख हिल स्टेशन गोरख तव्हां घुरायो कोन था, असां कोन आया आहियूं कॾहिं। असांजो साईं अखियूं तव्हांजे इंतज़ार में आहिनि। ओसीडी में राजा साईं चकर ॾेई वियो आहे। बसि हाणे राजा साईं सां गॾु प्रोग्राम ठाहींदासीं, तव्हां ॾे ईंदासीं। गोरख ते का महफ़िल हुजे ईअं मुनीर को माना ईअं चवंदा आहिनि न पंहिंजे फन खे जेको आहे सो माना ईअं ॿुधाए उते गोरख वारनि खे। गोरख उतां माना मथे बुलंदियुनि ते बि भाउ मुनीर ॻाए त सॼी दुनिया ॾिसे। हाय 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 हाय। परियां बलूचिस्तान वारा बि माना इहे ॾिसंदा रहंदा यार। वाह वाह। बिल्कुलु बिल्कुलु। बलूचिस्तान वारा बि ॾिसनि था न, आख़िरी तरह था न। ओलह खां बलूचिस्तान ओभर सिंध। वाह वाह वाह। ख़ुशि हुजो साईं, महिरबानी मुख़्तियार भाई। ऐं महिरबानी 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 महिरबानी। महिरबानी। मुख़्तियार उस्तमानी असां सां गॾु गॾु वाही पानी मां सवेल मां ॻाल्हि बि करणु पई चाही, पर जेका मूंखां वक़्तु ईअं थो गुज़री वञे ख़बर कान थी पए। त माशाल्लाह सॼी सिंध पिरीअ जो पाछो आहे, पर हर तरह जो पंहिंजो पंहिंजो मज़ो आहे न। जीअं इरादो हुयो काछे खां
तमामु ज़बरदस्त वाई पांदी खां सवेल अदड़ी अरीबा हुई लाड़ खां ऐं वरी उत्तर खां काफ़ी दोस्त फ़ोनूं कंदा आहिनि या उन सां गॾु गॾु वरी कोहिस्तानी पूरी पटी तव्हां जॾहिं कराची खां जॾहिं निकिरो था जाबुलू जेका पटी आहे पूरी कोहिस्तानी त केॾो माना शानदार आहे असांजी केॾी शानदार आहे थर वञो तव्हां हलिया 2 ॾींहं पहिरियां मूंखे ख़बर पई आहे थर में बर्फ़ किरी आहे हाय 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 मन जिथे पाणीअ जी फुड़ियुनि जे लाइ माण्हू सिकनि पिया उते बर्फ़ किरी आहे इहो जेको गोड़ ऐं गमसान हुयो न इहो सॼो ओॾे ई हुयो वाह वाह हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अरजा भाई यादी मदद अपना चारो गोट बलूचिस्तान कराए को भा मिठा हा खुश आ खैर चाक चंगो भलो खैर अल्लाह जा सारा मालिक माशाअल्लाह आज तो बिल्कुल पप्पू लगे थो बिल्कुल पप्पू थियो पागल तुझे प्यार में हाय हाय पप्पू पास थी वियो अॼु साईं हाय मुबारक दिए दा खैर मुबारक दा तव्हांखे बि खुशी जी मुबारक हो ॼाणो आ तव्हांखे मुबारक हुजनि मुनीर महर वेठो आहे का कचहरी कर को हाल वाल कर अस्सलाम वालेकुम मुनीर भाई याद वाले भा मिठा बाबा वालेकुम अस्सलाम पीर मौला अली मदद बाबा हक मौजूद सदा मौजूद जो खैरा सही खुश करा ठीक ठाक करम मुझे मालिक दा करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह ता खुश आयो तबे ठीक है भा खैर मौला जा एहसान करम मालिक ता खुश आयो तबी सही आ करम करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह कल्चर डे जे हवाले सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि सर तयारी बिल्कुल दोस्तन दे वीदा से घुमण फिरण दे हैदराबाद जाम छोड़ो दे वीदा से कला बलूचिस्तान को हा बलूचिस्तान मां दोदो ॻाल्हाए पर माशाल्लाह बलूचिस्तान में बि दोस्त जेको आहे न सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि वाह वाह जीअं तव्हां ॾिसंदा आहियो बलोचनि जो जॾहिं कल्चर डे ईंदो आहे त कराची में बि काफ़ी दोस्त बलोचनि जो कल्चर डे मल्हाईंदा आहिनि सॼे असांजे पूरी दुनिया में सिंधी कल्चर डे जेको आहे न मल्हायो पियो वञे पूरी दुनिया में खैर खैर कुर्ब रहमान महिरबानी सो मुनीर भाउ सो ख़ुशबू जेका आहे असांजी मिटीअ जी उहा कमाल आहे ऐं हिन मिटीअ जी मां छा ॻाल्हि कयां हिन मिटीअ जे मथां सिर ऐं सॼी ज़िंदगी क़ुर्बान आहे असांजी सो खाधनि जे हवाले सां त ॻाल्हि थी वई ड्रेसिंग जो सियारो हूंदो आहे त सियारे में वरी कल्चरल जॾहिं कल्चर जी ईद ईंदी आहे सकाफ़त जहिड़ो त ड्रेसिंग जो बि मज़ो पंहिंजो हूंदो आहे बिल्कुलु ईअं ई आहे हर मौसम में ड्रेसिंग थोरी चेंज हूंदी आहे पंहिंजा जेका सिंधी ड्रेसिस आहिनि इन्हनि सभिनी जो को न को वरी इन में फ़ाइदो बि आहे हाणे जीअं अजरक सियारे में असीं कुलनि ते बि पायूं पिया मथे खे बि ॿधूं पिया वरी किथे अज़ान मिले थी त वरी अजरक विछाए करे नमाज़ बि पढ़ूं था ऐं वरी इहो ई अजरक जेको आहे असां शादियुनि में बि घोट जे कुलनि ते बि रखूं था वरी नियाणियूं अचनि थियूं त उन्हनि खे बि असां पारायूं पिया माना अलाए केतिरा इन शयुनि जा फ़ाइदा आहिनि वरी रिली जेका आहे असांजी रिली सियारे में असां वरी रिलियूं कढूं था पिया मथो पाइण जे लाइ त हाणे जीअं वधीक सीउ अचे थो त वरी सवड़ कढूं था सवड़ उहा बि अच्छे कपिड़े जी जेका सवड़ ठाहिनि थियूं असांजूं घर जूं अमड़ियूं ठाहिनि थियूं पियूं पहिरियों जेका फुटियुनि मां जेका कपह निकिरे थी उन कपह खे साफ़ु कराए उनखे गॾु ठाहे करे वरी उनखे हिकिड़ी अच्छे कपिड़े जो पोश कवर ठाहे उन में उहा कपह विझी करे उनजी जेका सवड़ ठाहिनि था पिया वरी सियारे में उहा सवड़ पाए करे सुम्हो तव्हांखे ब्लैंकेट विसिरी वेंदा हर ॻाल्हि हर रेडीमेड ब्लैंकेट आहिनि इहे जेके आहिनि कंबल जंहिंमां रूह निकिरंदो रहंदो आहे निचूं ईंदियूं आहिनि ऐं एलर्जी थी वेंदी आहे ॿार बीमार थी पवंदा आहिनि सॼी दुनिया जो कल्चर ॾिसो पर मुंहिंजी जेको सिंध जो कल्चर आहे सकाफ़त आहे उहा सभिनी खां अलॻि आहे हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे मां शाहिदा शाल शाहिदा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चिंगियूं भलियूं अल्लाह जो करम तव्हांखे मुबारक हुजे माशाअल्लाह ॾाढा सुहिणा लॻो था पिया कुर्ब इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे असां सुहिणा आहियूं कोन नो डाउट माशाअल्लाह प्यारा सा लॻल आहे तव्हांखे नज़रे बचो बचाए आमीन आमीन कुर्ब ॿियो छा हाल वाला ख़ुशि वेठा आहियो तव्हांखे सर मूं दिलि में यादि कयो तव्हांखे ख़बर आहे अच्छा ॾिसो दिलि खे ॾिसां राह हूंदी आहे हाय छा कजे कुर्ब लख थोरा सकाफ़ती ईद अचे पई पंहिंजो कल्चर जो ॾियारो अचे पियो त उनजे लाइ तव्हां छा तयारियूं कयूं आहिनि असां मां दरअसल हर साल न अजरक जी शर्ट ठाराईंदी आहियां चुनरी जो रो ठाराईंदी आहियां सूती जी सलवार ठाराईंदी आहियां उनखे अलावा मां सभिनी ॾे मिठाई मोकिलींदी आहियां मूं करे असां मिठाई जो आसरो कयूं या न बिल्कुलु कयो उम्मीद ते दुनिया कायम आहे चलो गुड आहे मुनीर महर साहब आयो आहे त उन सां का कचहरी को हाल वाल अच्छा अदे के न्यूज़ भले सिंगर आहिनि न अदा साईं प्राइमरी मास्टर आहिनि न प्राइमरी मास्टर कोन हूंदा सही तो ॿुधाए मैथमेटिक पढ़ाईंदा आहिनि हिसाबनि कराईंदा आहिनि उते
अच्छा रहण ॾियो, तव्हां घणा मूंखे तंग छो कंदा आहियो? हल ॻाल्हाएसि बसि साईं सिंगर आहे, तमामु सुहिणो आवाज़ जो मालिक आहे। तव्हां बि मूंखां सवाइ त कुझु ॾिसो ई कोन था न, कुझु ॿियो बि ॾिसंदा कयो। अच्छा चलो ठीकु आहे, अॼु खां पोइ हिन ते अमल कयो वेंदो। हा प्लीज़। अस्सलाम वालेकुम अदी, ख़ुशि आहियो? अदा वालेकुम अस्सलाम, तव्हां ॿुधायो ख़ैर, तबियत ठीकु आहे तव्हांजी? करम मुंहिंजे मालिक जा करम। राजा तव्हांखे तंग पियो करे? जी राजा दस्ती तंग कंदो रहंदो आहे, मां पूरी बुरी ईंदी आहियां। नाटी बॉय आहे, नाटी बॉय। चओ राजा जो हक़ आहे। हा राजा जो हक़ आहे, राजा त राजा आहे न। हा बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो अदी सभु ख़ैर आहे? सिंधी सिंगर आहियो माशाअल्लाह सां। महिरबानी। मुंहिंजा काफ़ी कम जेके आहिनि उहे हलनि पिया सिंध टीवी ते ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते। असल में ऐं डे 1 खां वठी सिंध टीवी जॾहिं खां स्टार्ट थियो आहे त सिंध टीवी सां जुड़ियल आहियां। माशाअल्लाह, तव्हां पोइ फ़ख्रु आहियो, तव्हां सिंध टीवी जो फ़ख्रु आहियो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे फ़ख्रु आहे, आई प्राउड। सो त डे 1 खां वठी असां ॾुख सुख में ऐं जेके मेगा शोज़ हुया, मूं वटि राजा जा 2011 ऐं 2008 जा बि मेगा शोज़ पिया आहिनि, जंहिंमें राजा होस्टिंग करे पियो, कंपेयरिंग करे पियो ऐं मूंखे घुराए पियो। ऐं सफ़ा चूज़ो हुयो, हाणे वॾो मुर्गो थी विया। पर सिंध टीवी जीअं सिंध टीवी वॾी थी आहे, जीअं सिंध टीवी वॾी थी आहे, ईअं असां बि उमिरि जे हिसाब सां ज़ाहिर वधूं पिया। पर हिन वक़्त ताईं असांजो सिंध टीवी सां साथ जुड़ियल आहे असांजो। सिंध सलामत हुजे, तव्हां सलामत हुजो। मूंखे ॿुधायो दादा, अॼु जी हीअ तयारी कीअं लॻी असांजी? ज़बरदस्त माशाअल्लाह। जेको तव्हांजो सेट आहे इहो आइडियो कंहिंजो आहे? हा इहो आइडियो कंहिंजो आहे? माशाअल्लाह सुठी सेट, सुठो आहे। इहो बसि आइडियो पंहिंजो ई आहे, सुबुह खां वठी बसि हाणे नशरियात शुरूआत हिते ई आहे। अच्छा अच्छा माशाअल्लाह ख़ूबसूरत सेट आहे। चलो बादल राही बि असां सां गॾु मौजूदु आहे, म्यूज़िक जी दुनिया जो मास्टर। हा नो डाउट माशाअल्लाह, उहे बि ॾाढा बहितरीन इंसान बि आहिनि। मां त इहो बि ॿुधो आहे म्यूज़िक डायरेक्टर खां अलावा सुठा इंसान बि आहिनि। इहो ग़लति ॿुधो आहे तव्हां? न न न न, मां ॿुधो आहे इलाही माण्हुनि खां त ॾाढा सुठा इंसान आहिनि। उस्ताद बादल सां ॻाल्हायो, कचहरी कयो। जी जी हेलो जी अदा अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम। भेण कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो अदी? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ख़ैर लॻो पिया? तव्हांजी तयारी थी वई आहे हिनजी प्रोग्राम जी सिंध टीवी ते? जी 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 हा दी, जी हा दी, बिल्कुलु राजा साहब सां गॾु आहियूं हींअर। ख़बर अथव तव्हां खां बग़ैर जेको आहे न सॼो सेट कंप्लीट न आहे। हर हिकु ॾिसो जान विझंदो आहे प्रोग्राम में। जी जी अदी जी 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 भेण महिरबानी। माशाअल्लाह सिंध टीवी जा फ़ख्रु आहियो, तव्हांखे यकीनन सिंध टीवी खे फ़ख्रु करणु घुरिजे। थैंक यू शाहिदाद, ऐं तव्हां मुंहिंजे शो जा फ़ख्रु आहियो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। शाज़िया तमामु ज़बरदस्त असांजी मुंहिंजी कॉलर आहे, ऐं मां चवंदुमि त लाडली कॉलर आहे मुंहिंजी, ऐं मुंहिंजो ई शो ॾिसंदी आहे, ॿियो कुझु न ॾिसंदी आहे। शाहिदा ऐं टीचर आहे, पाण टेबलोस कराईंदी आहे। सो मुनीर महर जा गाना सर्च कजो यूट्यूब ते, ऐं उन्हनि जा टेबलोस पंहिंजे स्कूल में ज़रूरु कराइजो। बिल्कुलु ठीकु आहे, वीडियो ठाहे वरी असांखे मोकिलिजो ज़रूरु। काफ़ी स्कूलनि में, लाड़काने में, हिते कराची में, हैदराबाद में काफ़ी स्कूलनि में जेका आहिनि उहे मुंहिंजा सॉन्ग्स जेके आहिनि उहे यूट्यूब तां खणी करे टेबलोस कराईंदा आहिनि। वाह वाह। मुनीर हिकिड़ो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि अचूं। वक़्तु गुज़रंदो थो वञे, ख़बर ई कान थी पए, छो त हीअ आहे सिंध जी सकावत। हिकिड़ो ब्रेक खां वरी वापसि थो अचां, केॾा न वञिजो जी, मूंसां गॾु रहिजो। वाह उस्ताद बादल। गाना सुभाणे हलाईंदासीं सेरिश सां, गाना सुभाणे हलाईंदासीं सेरिश सां। हा अॼु टाइम ई न आहे, अॼु गाना हिन खां ॿुधूं मुनीरा। हा सिलेक्टेड कॉल हूंदे। इहो रहमान मां अॼु चुॾी इहो सिलेक्ट हुयो, इहो बाजारी वारो। अॼु कीअं तारीफ़ कराई? माई जी आवाज़ त ॿुधी त माना ईअं विफली थो पयूं। सा तूं भला आयो कसम, ॾाढी गई। हा हा न, हा 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 सुठो पियो लॻे न सेठ? हा बा खालदे आलाप खाईंदासीं, पोइ जीअं आलाप ख़तमु थींदी होलाल में पोइ इहो ठेको जेको स्लो थोरो हलाए करे
ओ लाल मेरी छो माना कीअं पोइ वरी डबल वारो जेको आहे न उनखे डबल करे ॾियो। हलो हे थोरो खोलिजो। ज़ूम शूट कर ज़ूम। उस्ताद ठेको बंदि कयो न। ॾेखारियो एमन ॾेखारियो। मुंहिंजो ही सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में चिटो जीअं चंड चोॾींहं जो चिटो जीअं चंड चोॾींहं जो सितारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में। वेलकम जी अगेन अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं हिन प्रोग्राम में हूंदियूं ऐं कचहरियूं हूंदियूं हिन प्रोग्राम में। मुनीर साईं नंढा बचड़ा केतिरा आहिनि? ॿ बचड़ा आहिनि। उन्हनि जी कहिड़ी तयारी हूंदी आहे सकाफ़ती ईद ते सकाफ़त जे ॾियार जे हवाले सां? बसि ख़ुशि हूंदा आहिनि ॾाढो। त बसि हाणे बाबा जेको वठी वेंदो शॉपिंग कराईंदो, अजरक जूं शर्टूं ऐं सिंधी टोपियूं ऐं गज ऐं मुख़्तलिफ़ रांदीका सिंधी मिटीअ जा ठहियल रांदीका ढगा ठहियल हूंदा आहिनि, बेल गाॾी ठहियल हूंदी आहे, ॾांद गाॾी जंहिंखे पाण चवंदा आहियूं। इहो माना ऐं उहे शयूं उन्हनि खे वठी जीअं उन्हनि खे ख़बर पवे त हीअ असांजी प्योर असांजे सिंध जी सकाफ़त जा रांदीका आहिनि। बिल्कुलु असांजी सकाफ़ती ड्रेस आहे ऐं ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं पेरनि में जेके या सिंधी छॿो या जेको गेतलो असां वटि चवंदा आहिनि, गेतलो छॿो बि चवंदा आहिनि। छॿो वरी थोरो ॿिए स्टाइल जो हूंदो आहे, पिशावरी टाइप जो, पर हूंदो उहो ईअं आहे। पर असुलु जेको आहे न उहो हूंदो आहे छॿो जेको हीअं ॿेड़ीअ वांगुरु ठहियलु हूंदो आहे। हा, त इहे एंटिक शयूं हूंदियूं आहिनि। कोशिशि कंदो आहे त ॿारनि खे उहे वठी ॾियां जंहिंमें उनखे ख़बर पवे सही ॻाल्हि सिंधी सकाफ़त जे बारे में। चले माशाल्लाह ज़बरदस्त। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सवेरा हा कहिड़ा हाल अथई सवेरा? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हा तव्हां चाक चङा भला? आऊं चाक चङो भलो अल्हम्दुलिल्लाह। तुंहिंजे साम्हूं ॾिसी पई। कहिड़ी तयारी कंदी आहे? सकाफ़ती ईद पई अचे पंहिंजी। हा सकाफ़त जी तयारी त हले थी। छा पियो छा वरितो अथई? को वॻो ठारायो अथई या छा कयो अथई? वॻो ठारायो आहे। कहिड़ो अजरक जो या अछो वॻो ऐं अजरक जी कोटी कीअं? मतलब सिंधी भर्थ आहे। अच्छा सिंधी भर्थ ठारायो आहे। वेरी गुड ज़बरदस्त ज़बरदस्त। अॼु मुंहिंजे शो में महिमान आहे मुनीर महर। हा उन सां ॻाल्हायो। हा शो में। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। बाबा ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? हा तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बाबा अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। किथां पिया ॻाल्हायो? कराची सचल ॻोठ। कराची सचल ॻोठ हज़रत सचल सरमस्त जे नाले सां इहो ॻोठ आबाद थियो सचल ॻोठ। हा बाबा ईद जूं तयारियूं सिंधी अजरक डे जूं ऐं कल्चर डे जूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि तव्हां? तयारियूं त इलाही कयूं आहिनि। अच्छा ख़ुशी बि ॾाढी आहे। ख़ुशी बि ॾाढी आहे। माना ईद जी ख़ुशी आहे न तव्हांखे? हा हा सकाफ़ती ईद आहे। चङो कुर्ब को पोएम ॿुधाईंदीअ? पोएम मां गानो थी ॿुधायां सिंधी। ॿुधायो वाह 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 ॿुधायो। कात मुंहिंजे कंध ते आऊं खिलंदी अचां, कात मुंहिंजे कंध ते आऊं खिलंदी अचां,
जिए सिंध आऊं चवंदी अचां हाय, हाय, जिए सिंध आऊं चवंदी अचां। वाह भाई वाह, वाह भाई भाई वाह, वाह, वाह भाई वाह, कुर्ब, वाह। थैंक यू वेरी मच। जी जी, तव्हां हिकिड़ो पोयम ॿुधायो। कहिड़ो पोयम? नानी चई मोर निको। हा सॼो ॿुधायो, मुंहिंजो मामे जो पुटु ॿुधंदो आहे। यार इहो सॼो मूंखे यादि न आहे, पर मां नेक्स्ट टाइम यादि कंदुमि। ठीकु आहे? हाली ॿुधायो, मुंहिंजो मामे जो पुटु तव्हांजो आवाज़ वणंदो अथसि हाँ। हुनखे। हो नानी तेरी मोरनी को मोर ले गए, अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था काले चोर ले गए, अरे बाकी जो बचा था काले चोर ले गए। ठीक है? वाह वाह वाह। ओके 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 मुनीर भा, को गीत थी वञे, को कलाम थी वञे, छो त काफ़ी टाइम थी वियो आहे तव्हां कलाम न ॿुधो आहे मुंहिंजा। अच्छा, हाँ, को गीत थी वञे। छो त अॼु शुरूआति थी आहे हाँ त सूफ़ी रंग सां शुरूआति थी आहे, त पोइ सूफ़ी रंग बि हलंदो रहे, हाँ हाँ सिंधी रंग बि हलंदो रहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सिंध जी सुञाणप ई सूफ़ीइज़म। हा 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 ॿुधायो। हो लाज मेरी पत रखियो भला झूले लालण, हो लाज मेरी। लाज मेरी पत रखियो भला झूले लालण, हो लाज मेरी। हो लाज मेरी पत रखियो भला झूले लालण, निंदड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर, अली दम दम दे अंदर हो मस्तो मस्त कलंदर। हो लाज मेरी, हो लाज मेरी। चारे चराग तेरे बलन हमेशा, चारे चराग तेरे, चारे चराग तेरे, चारे चराग तेरे बलन हमेशा। पंजवा में पालन, पंजवा में पालन, आइया भला झूले लालन, हो पंजवा बालन हो पंजवा बालन, आइया भला झूले लालन, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर, अली दम दम दे अंदर हो मस्तो मस्त कलंदर। हो लाज मेरी, हो लाज मेरी। जनना जनना तेरी नौबत बाजे, जनना जनना तेरी
जनन जनन ते जनन जनन ते जनन जनन ते जनन जनन जन जनन जनन जन जनन 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 जन जनन 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 तेरी जनन जनन तेरी नौबत बाजे नाल बजे घड़े ख्याल भला झूले नालन ओ नाल बजे ओ नाल बजे घड़े ख्याल भला झूले नालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर समादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्त कलंदर ओ लाल मेरी ओ लाल मेरी मावानू पीरा बचड़े देने मावानू पीरा मावानू पीरा मावानू पीरा बचड़े देने भैणां नू देंदा है पीर मेला झूले लालण ओ भैणां नू देना है ओ भैणां नू देना है पीर मेला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर अली मौला मौला 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 अली मौला अली मौला 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 समादम मस्त कलंदर समादम मस्त कलंदर समादम मस्त कलंदर समादम मस्त कलंदर 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 हो लाज मेरी ओ हो लाज मेरी वाह से वाह वाह से वाह वाह से वाह कमाल 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 करे छॾियो ज़बरदस्त ऐं मूंखे ईअं लॻो त पाण हींअर न लाल शहबाज कलंदर जी मज़ार ते आहियूं ऐं बाक़ाइदे झूमूं पिया सो सेवण जी नगरीअ में जेके जेके वेठा आहिनि उन सभिनी खे सलाम ऐं काफ़ी माण्हू मूंखे कॉल्स कंदा आहिनि काफ़ी माण्हू तव्हां मैसेज कंदा आहिनि थैंक यू वेरी मच नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि अचूं मुनीर मार सां बि खोड़ सारियूं कचहरियूं अवां सां बि कचहरियूं करणियूं आहिनि नंढो ब्रेक खां वरी वापसि हो जा केॾांहुं न वञिजो जी मूंसां गॾु रहिजो वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा ऐं अॼु स्पेशल सकाफ़ती जेको आहे सो हफ़्तो जेको आहे हीउ पाण मल्हाईंदासीं ऐं कचहरियूं कंदासीं खोड़ सारियूं सो मोहबतूं विरहाईंदासीं प्यार विरहाईंदासीं मोहबतूं ऐं प्यार विरहाइणु सभ खां अवलीन असांजो कल्चर आहे सभ खां अवलीन असांजो सकाफ़त आहे ऐं उन सां गॾु गॾु असांजी जेका महिमान नवाज़ी आहे उहा बि सभ खां अवलीन आहे उन खां पोइ जेको आहे सो ॿियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा जेके माण्हू हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया ऐं स्पेशली जेके माण्हू सिंध में रहनि था उहे सिंधी ॿोली सिखी वठनि त पोइ सभु ई शयूं सभु तबसरा जेके हरू भरू जी जेका लासानियत इहा ख़तमु थी वञे भले उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे केर बि आहे सिंधी ॿोली जेकॾहिं जेको केरु ॻाल्हाए थो वञे छो त काफ़ी माण्हू आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेके रहनि था हैदराबाद में बि रहनि था नौशहर फिरोज में बि रहनि था ऐं काफ़ी शहरनि में रहनि था सखर में रहनि था मीरपुर ख़ासि में रहनि था उहे सिंधी ॻाल्हाइनि था जेकॾहिं सिंधी ॻाल्हाइणु सभिनी जे लाइ थी वञे त वाह वाह थी वञे ऐं कमाल थी वञे त मुनीर भाउ माशाल्लाह तमामु ज़बरदस्त गीत ॿुधाए पिया ज़बरदस्त कलाम अॼु ॿुधायनि था सूफ़ी कलाम बि ॿुधाइनि महफ़िल में आया आहियो महफ़िल जा रंग इन महफ़िल जे रंगनि जे हिसाब सां कहिड़ो अहिड़ो सकाफ़त जो ॾियारो
जेको हेतिरनि सालनि में तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त क़िस्म सां सेलिब्रेट कयो आहे ऐं यादगार आहे अव्हांजी ज़िंदगीअ जो? हर साल जेके हे ॾियारा अचनि था इहे सभु यादगार ई आहिनि। पोइ जॾहिं असां सोशल मीडिया ते पंहिंजे मोबाइल ते ॾिसूं था ऐं जेको गुज़िरियल मेमोरीज़ जेके उहो असांखे रिकॉल कराईंदो आहे सोशल मीडिया, त उहो जॾहिं ॾिसंदा आहियूं त वरी अञा वधीक ख़ुशी थींदी आहे त न यार जेको 4 साल पहिरियां प्रोग्राम कयोसीं उहो सुठो हुयो, वरी मेमोरीज़ रिकॉल थींदियूं आहिनि, वरी ॾिसंदा आहियूं त जेको 3 साल पहिरियां हुयो। असल में हाणे छा आहे त इन जी अञा वाध थी आहे, इहो वधियो आहे पूरी दुनिया में। तव्हांजी इंफॉर्मेशन जे लाइ ऐं पंहिंजे व्यूवर्स खे बि ॿुधायां पियो त कैनेडा जो जेको प्राइम मिनिस्टर आहे ट्रूडो, मिस्टर ट्रूडो, उन ऑफिशियली तरीक़े सां गवर्नमेंट लेवल ते सिंधी सकाफ़ती डे मल्हाइण जी ऐं उनजी रैली कढण जी परमिशन ॾेई छॾी आहे। हर साल त भई रोडनि ते तव्हां पंहिंजा फ्लोट्स कढी सघो था, उन गाॾियुनि ते अजरकूं लॻाए करे, गाॾियुनि ते ॿारड़ा छोकिरियूं छोकिरा वेही करे तव्हां पंहिंजूं रैलियूं कढो ऐं पंहिंजा सिंधी कलाम हलायो, पंहिंजी सिंधी झूमर कयो, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजो कल्चर पूरी दुनिया खे ॾेखारियो। त तव्हांजो असीं इंस्पायर आहियूं, असीं ॾाढा ख़ुशि आहियूं तव्हांजे कल्चर ऐं सकाफ़त खे ॾिसी। त सिंधीअ जी एतिरी वॾी तारीख़ी 6-7 हज़ार पुराणी तारीख़ी हिन जी सकाफ़त आहे ऐं हाणे असांखे ख़बर पई आहे, ऐं उनजी परमिशन थो ॾियां, हाणे उहो पाण बाक़ाइदा शामिलु थिए पियो प्रोग्रामनि में, कैनेडा जो प्राइम मिनिस्टर मिस्टर ट्रूडो। इहा असांजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु असांजे हिन सिंधी मीडिया जे ज़रिए, डिजिटल मीडिया जे ज़रिए पूरी दुनिया में देरि आहे दुरुस्त आहे, पर क्रेडिट गोज़ टू सिंधी मीडिया जेको हीउ ॾिहाड़ो जेको मल्हायो पियो वञे हर साल डिसंबर जो पहिरियों आचर, ऐं क्रेडिट गोज़ टू सिंधी मीडिया। ऐं माशाल्लाह ईअं ई सिंधी चैनल्स बि जेको आहे सो अॻियां ऐं असांजो माण्हू जेको आहे मतिलबु हिकिड़ो कोन ताज़ो तवानो थी वेंदो आहे, त ताज़ो तवानो थी वेंदो आहे। ऐं उन सां गॾु गॾु तव्हां ॾिसो त बिज़नेस में केतिरो फ़र्क़ु पवंदो आहे। तव्हांजी सिंधी टोपी, तव्हांजो अजरक, या उन सां गॾु गॾु तव्हांजूं रिलियूं या सकाफ़ती जेके वास्कोटियूं आहिनि, या हीउ केतिरो बिज़नेस आहे जेको सिंधी माण्हूअ जेको इम्पोर्ट एक्सपोर्ट बि थिए थो। सो तव्हां सभिनी खे मुबारक हुजे हिकु दफ़ो ॿीहर एडवांस। ऐं लाइव कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिलु थी सघो था। 021351217763 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थींदो। ऐं कचहरी जेका हूंदी आहे न असांजी, उहा खाधनि ते बि हूंदी आहे। सो खाधनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिकिड़ी कॉल था वठूं, हुन खां पोइ खाधनि ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा? अरूबा सियाल। अरूबा सियाल किथां? कराची मां। कराची मां। कहिड़ा हाल आहिनि अरूबा? ख़ुशि आहीं? जी, तव्हांजी मां पुराणी कॉलर हुयमि। हा हा अरूबा मुंहिंजी पुराणी कॉलर आहे। पोइ गुम थी वञे विच में, काॾे थी हली वञे? बस ईअं ई माना काॾे ईअं ई माण्हू गुम थी वेंदो आहे। हलो थैंक यू वेरी मच अरूबा, अॼु माना ईअं पंहिंजे मुंहं सां आहे, पंहिंजे मूड में आहे। थैंक यू वेरी मच अरूबा, अवां शो में शामिलु थिया। त मुनीर भाई खाधनि जी पाण ॻाल्हि कयूं पिया त जीअं बुसरी असांजे माशाल्लाह सुबुह जो जॾहिं असां जॾहिं स्कूल वेंदा हुआसीं त अम्मा बुसरी पचाए ॾींदी ऐं बुसरी सां गॾु गॾु कुटी ठाहे ॾींदी हुई उन ई बुसरीअ मां। त केॾी ज़बरदस्त इहे शयूं हूंदियूं जेके सुबुह जो नाश्ते में मिलंदियूं। हाणे त बाबा ॿार अॼुकल्ह इहा ख़बर ई न आहे त बुसरी आहे छा। ऐं तव्हांखे अञा ॻाल्हि एड कंदो हलां त नंढपण में मूंखे यादि आहे त मुंहिंजी वालिदा ऐं उन सां गॾु जॾहिं ॻोठु वेंदो हुउसि, मुंहिंजे नाने जूं मेहूं माल जेको आहे वॾी काफ़ी हुई, पोइ सुबुह जे पहर में सवेर लस्सी खीरु झुगंदी हुई अम्मा, ऐं उनजे मथां जेको मखणु हलंदो, मखणु लाहे उन जा गोल बॉल वांगुरु दुकियूं ठाहे करे रखंदी हुई। पोइ मूंखे चवंदी मुना मुना मुनीर मुना चवंदी मुना जी अम्मा हेॾा जल्दी ऐं जीअं वेझो आयुमि मूं खोल छा अम्मा छा आहे? वठी मखण जी उहो जेको गोल गुल वात में विझंदी हुई, मुंहं में विझंदी हुई। उहो मखण जेके असां खाधासीं उन वक़्तु ओरिजिनल, इहा असांजी सकाफ़त आहे। असली मखण, असली गिह, असली माखी, असली कणक, असली चांवर, असली बाजरी, असली ज्वार, असली साग, असली पली, असली मच्छी ऐं पलो, इहे सभु असांजा खाधा जेके आहिनि बेह ऐं अञा कहिड़ा पोइ वरी असां ॻोठु वेंदा, ॻोठ में फरियूं, मटरनि जूं फरियूं जेके आहिनि उहे पटे करे वरी ॾधड़ी ठाहींदा हुआसीं, हुनजे ॾाढो काठियूं ॿाठियूं ॿारे हुनजे मथां उहो
फोटा जेके आहिनि फोटा पटे करे चणनि वारा फोटा सावा जेके हूंदा उहे पटे करे उनजे मथां विझी करे ऐं बाहि ते ॾाढो पचाए करे वरी पोइ हुनखे बाहि ऊंजाए पोइ वरी वेठा खाईंदा हुआसीं ॾाढो कमाल। मां त चवां त तव्हां सिंध जूं रांदियूं ॾिसो, वाह वाह मल मलाखड़े जी ॻाल्हि कयूं या कोडी कोडी जी ॻाल्हि कयूं या हुन सां गॾु गॾु इटी ॾकर जी ॻाल्हि कयूं ऐं भॼ डुक जी ॻाल्हि कयूं, लिक छुप जी ॻाल्हि कयूं, खो वारी ॻाल्हि, एक्सप्रेस वारी ॻाल्हि, केॾियूं रांदियूं असांजी ज़बरदस्त आहे। ऐं हुन सां गॾु रिछ पुथ जी बछ जेका मेलनि में थींदी उनखे यादि दांद गाॾियुनि जी गोए जेका थींदी अञा थींदी आहे, अञा मेलनि में थींदी आहे, पर असां खां थोरो परे आहे हींअर, इन करे असांखे नथे ख़बर, पर थींदी आहे अञा। मामा साईं मूंखे यादि आहे असां नंढा हूंदासीं, मुंहिंजो मामा साईं ज़बरदस्त जेको आहे न उहो ईअं सम्झो ड्राइवर सम्झो अॼु दौर में दांद गाॾी जो नंढड़ी गाॾी हुन में ढॻो ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? राजा भाई, मां आयशा फ्रॉम कराची। आयशा फ्रॉम कराची। आयशा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? जी जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां आयशा, अवांजे साम्हूं। ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? तमामु सुठी बहितर राजा भाई। चलो, ईद जो असांजो सकाफ़त जो ॾियारो अचे पियो 3 डिसंबर, उनजी तयारियूं हलनि पियूं? जी जी बिल्कुलु तयारियूं हलनि पियूं। छा तयारियूं कयूं आहिनि? सूट सिबरायो आहे कल्चर डे जो। अच्छा, वेरी गुड। पोइ काॾे वेंदा आहियो? छा कंदा आहियो? जी बस ॿाहिरि सां ईअं घर में सेलिब्रेट कंदा आहियूं। घर में सेलिब्रेट कंदा आहियो? अच्छा। कहिड़ा खाधा ठाहींदा आहियो? सिंधी कहिड़ा खाधा ठहंदा आहिनि उन ॾींहुं घर में? जी असांजी अम्मी ठाहींदी आहे पली साग, इहे सिंधी जेके जेके थींदा आहिनि। वाह 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 वाह। जी डिश सुठा सुठा सिंधी कल्चर डे जे हिसाब सां ठाहींदा आहियूं। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। हलो ॿुधायो कोई अॼु सिंधी गानो ॿुधायो, को कलाम ॿुधायो सिंधी। न राजा भाई, तव्हां पंहिंजे आवाज़ में कोई ॿुधाए छॾियो न। हलो मां त ॿुधायां थो। मुनीर महर मूंसां अॼु गेस्ट आहे, उन सां का कचेरी को हाल अहिवाल? जी जी बिल्कुलु शौक़ु आहे, तव्हां ॾियो मां ॻाल्हायां। हा मां ॾियांसि थो साईं, वठो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? जी जी अदा, तव्हां ॿुधायो कहिड़ा? करम बाबा करम, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छा कंदा आहियो? पढ़ंदा आहियो? जी स्टडी कंदा आहियूं फ़िलहाल, हाणे त फ़िलहाल बंदि कई आहे। छा पिया पढ़ो? जी 8th क्लास करे बसि हाल फ़िलहाल फारिग़ आहियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। पोइ घर में छा रिलियूं ठाहियो पिया? जी जी हा बिल्कुलु, इहे टुक वग़ैरह इहे सभु कंदा आहियूं कमु। हाँ ज़बरदस्त ज़बरदस्त। इहे टुक वारी रिली वारो कमु सिखो, इहो तव्हांखे अॻियां अची कमु ईंदो। जी जी बिल्कुलु। तव्हां अदा पंहिंजी आवाज़ में मूंखे सॉन्ग ॿुधायो न। बिल्कुलु हाणे ॿुधायां थो, ऐं इन खां पहिरियां बि ॿुधाए वेठो आहियां, ऐं हाणे तव्हांजी फरमाइश ते बि ॿुधाईंदुसि। बिल्कुलु हाज़ुर। जी बसि इहे 2 लफ़्ज़ मूंखे ॿुधायो, इहो सॉन्ग मूंखे काफ़ी पसंदि आहे कि इहो मां सिंध सिंधूअ जी सजाईंदसि। ॿुधायो मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि। हाज़िर 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 हाज़िर। हलो इते ई ॿुधायो, झुंगारे ॿुधायो छॾो। कहिड़ो कहिड़ो? मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि। हा हा तव्हां ॿुधायो। हा अॻियां कीअं? जी जी तव्हां ॿुधायो न। हा ऐं टोपी अजरक पाईंदुसि। वाह साईं वाह। ठीकु आहे ठीकु आहे। आउं तव्हांखे ॿियो बि गीत ॿुधायां थो। ऐं हा जी जी थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। अदी असां सां गॾु गॾु हुई, वॾी महिरबानी अदी। ऐं अनवर बलोच साहिबु आहे झांगारा खां। साईं तव्हांखे भलीकार सां चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ऐं हाफ़िज़ आहे असांजो तीवड़ो साहिबु, तव्हांखे बि भलीकार सां चऊं। ख़ुशि आहियो? चाक चङा भला, महिरबानी जी। मुनीर बा को गीत थी वञे, को कलाम थी वञे, कहिड़ो गानो ॿुधायो? हाणे काफ़ी सुफ़ी थी आहे हाणे को। हा सुहिणा माण्हू हाय हाय, ॿिया बि हज़ार, ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखनि में। वाह सिंधी माण्हू पधरा लखनि में। ॿुधायो सिंधी माण्हू तव्हांखे लखनि जे माण्हुनि जे विच में बीठो तव्हां ख़बर पवंदी सिंधी। वाह 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 वाह। छो त निशानी निवड़त न्याज़मंदी माशाल्लाह। सिंधी टोपी पातल हूंदी। ही जेको 2 हथ आहिनि, ही मां तव्हांखे ॿुधायां थो, ही आहे ही माना 2 हथ साईं। ही दिलि आहे, ही दिलि आहे, हे 2 दिलियूं आहिनि साईं, हे 2 दिलियूं हे पाण में मिलायो, इहा आहे हथ ॿधण जी। हा जी जी।
माइक होॾा बंदि है। हाँ हाणे सही है, माइक खोल जो सही। नाज़रीन कॾहिं कॾहिं इहो थी वेंदो आहे ज़िंदगी में लाइव प्रॉब्लम, त अॼु माइक मुंहिंजे दिमाग़ जे हथ में बंदि थी वियो न, बल्कि हेठां ई बंदि हुयो। साईं वठो। हाँ जी, सुहिणा माण्हू ॿिया बि अथव, शुरू कयोसि बिस्मिल्लाह करे जी। सुहिणा माण्हू ऐं सुहिणा माण्हू ओ सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि लखनि में सुहिणा माण्हू ओ सुहिणा माण्हू ऐं सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि लखनि में सुहिणा माण्हू। अजरक पट को गुहाड़ी टोपी अजरक पट को गुहाड़ी बल्लो मियाँ टोपी अजरक पट को गुहाड़ी आए सिंधिन जी सुञाण प्यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में लखनि में छा कजे छा कजे छा कजे चवंदा आहिनि न त अॼु वरी असांजो जेको हेलीकॉप्टर आहे सफ़दर सुरियो असांजो, उहो अॼु ईअं साइड ते आहे। सही ख़ालिद शाह साहिब जहाज़ जो पायलट उॾामे पियो, त किथे किथे जहाज़ में लोॾा बि ईंदा आहिनि, मौसम जी ख़राबी थी वेंदी आहे, त अॼु इहा माइक जी थोरी घणी हा ख़ैर का ॻाल्हि कान्हे का। अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में। ऐं राति जो ई ख़ूबसूरत पहर ऐं सिंध जूं मौसमूं बि ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि। उन्हनि जे बारे ॻाल्हायूं त गर्मी हुजे, सियारो हुजे या बहार हुजे या मींहं हुजनि, त ओवरऑल तव्हां मौसमुनि ते बि ज़रूरु ॻाल्हाए सघो था। बिल्कुलु बिल्कुलु। असल में छा आहे त दुनिया में के मुल्क अहिड़ा आहिनि जिथे माण्हू सिज जे लाइ सिकंदा आहिनि, दुनिया में के माण्हू अहिड़ा आहिनि जेके गर्मीअ जे लाइ सिकंदा आहिनि। असां ख़ुशनसीब आहियूं त असांखे सियारो, ऊन्हारो, बहार, गर्मी, सर्दी सभु मौसम मिलनि था ऐं इन मौसमनि जा वॾा फ़ाइदा आहिनि। जॾहिं गर्मी तेज़ गर्मी पवे थी त ख़ैरपुर सख रोड़ी वारी जेको खारकूं आहिनि उहे पचनि पियूं, अन्न तयारु थिए पियो, फ्रूट ॿिया सभु जेके गर्मियुनि जे मौसम जा आहिनि उहे पचनि पिया। वरी जॾहिं सियारो अचे पियो त वरी इहे साग फलियूं जेके आहिनि इहे सियारे में वरी थियनि पिया। हर मौसम जो पंहिंजो हुनजो असांजे माहौल सां हर मौसम जो हिकिड़ो मेल आहे जंहिंसां ही फ़सुल तयारु थियनि था। असां इहो न सोचूं त तेज़ गर्मी पई आहे, बसि तेज़ गर्मी छाजे लाइ पई आहे। अच्छा वरी बारिशूं जेके मींहं वसनि पिया त उहो जेको ज़मीन में पाणी वञे थो, जेको ख़ुश्क थी वञे पियो पाणी, उहो हैंड पंप जेके आहिनि जंहिंखे असां नलको उहो हथ सां गेड़ीबो आहे जंहिं नलके खे, उहो जर में पाणी हूंदो त मथे ईंदो ऐं मिठो पाणी ईंदो, न त खारो पाणी ईंदो या सफ़ा न ईंदो। मौसमनि जे हिसाब सां मींहं इन जो बि तालुक़ु मौसमनि सां आहे। मींहं वसनि था उहो पाणी अचे पियो, वरी उहो ज़मीननि में अंदरि वञे पियो, वरी उहो जर जे ज़रिए बोरिंग जेके हलायूं पिया, ट्यूबवेल जेके हलायूं पिया, हर शइ आहे सिंध में। मतिलबु तव्हां कोयले जी ॻाल्हि कयो, सिंध में आहे समुंड जी ॻाल्हि कयो, समुंड हिते, वारी हिते, कोहिस्तान जा पहाड़ हिते, छा कजे हर शइ, दरियाव असांजे विच में, छा कजे छा कजे, मच्छी हुजे, पलो हुजे,
ऐं ॻाल्हि मोहबत जी हुजे त उहा हिते ई मिलंदी, सिंध में ई मिलंदी, हिन धरतीअ ते ई मिलंदी। सो नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि था अचूं जी। मुनीर महर असां सां गॾु रहे, अव्हां बि लाइव कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंढो ब्रेक, ब्रेक खां वरी वापसि था अचूं, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। भलीकार जी, अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। ऐं सकाफ़त जी ईद, सकाफ़ती ॾिहाड़ो असांजो अचण वारो आहे ऐं 3 डिसंबर हिन दफ़े मतिलबु डिसंबर जो पहिरियों जेको आचर हूंदो आहे उहो सकाफ़त जो ॾिहाड़ो हूंदो आहे, त हिन दफ़े 3 तारीख़ ते अची चुको आहे। सो अवां सभई तयारी में हूंदो। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बेटा, कहिड़ा हाल आहिनि? फ़ोन कॉल अंदर न आहे। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हाँ बेटा, क्या है, कहिड़ा हाल आहिनि तव्हांखे? तव्हांजे आहे न कल्चर डे जो तव्हांखे मुबारक हुजे। एडवांस में मुबारक हो, एडवांस में। हा, एडवांस में। हा, उन ॾींहुं त गॾु हूंदासीं न, 3 तारीख़ ते लाइव हूंदासीं। लाइव हूंदा? मां त वेंदसि हाला। ए छो? मुंहिंजे लाइ टोपी वठी अचां, अजरक वठी अचां, लुंगी वठी अचां। हा इंशाअल्लाह, ॾिसो सिहत हुजी वेंदसि ऐं ज़रूर आहे तयारी। चलो चलो, गुड आहे। अदा मुनीर महर वेठो आहे, हुन सां का ॻाल्हि ॿोल थिए करणी आहे त कयो। मूंखे आहे न बसि उनखे अदा खे आहे न सलाम ॾिजो ऐं आहे न सुठा हुनजा गीत वग़ैरह हूंदा आहिनि। बाक़ी आहे न अदा मूंखे आहे न बादल राय खे सलाम मुंहिंजा चयो। बादल सां ॻाल्हायो, बादल सां ॻाल्हायो। हा बादल, ॻाल्हाए बाबा। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। हा जी, वालेकुम अस्सलाम। कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो भेण? हेॾा बादल हेॾा। हा, हैदराबाद में आई हुई ना, शो में कोन आई मां। हा जी, दमादम सिंध में आई। हा दमादम सिंध में तव्हां आया हो। जी जी तव्हां सां मुलाक़ात कई हुई न। हाँ जी, हाँ जी 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 भेण, जी जी बिल्कुलु। हाँ, तो मुझे अदा के खुश है ता। हाँ जी, अल्लाह अल्लाह साईं जा करोड़े करम लगा पिया आहिनि भेण। हाँ, मुझे तव्हांखे ॾिठो न, मुझे अदा सां बि ॻाल्हायां मुझे भेण। तव्हांजो नंबर ई अलाए केॾां हली वियो, नंबर ई कोन्हे मूं वटि। अच्छा, नंबर माना बादल राय सां कन कचहरी थींदी, ॻाल्हि ॿोल थींदी। तॾहिं त मां चवां त कीअं हेॾे सुर में कीअं अची वई आदि फातिमा। ॿुधाए हाँ फोन ते कीअं थी ॻायां। हाँ, चलो चलो जी 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 भेण जी। इन्हीं जे करे। चलो चलो, अल्लाह ख़ुशि रखे। थैंक यू वेरी मच, थैंक यू। आदि फातिमा मूंसां गॾु फ्रॉम हैदराबाद ऐं तमामु ज़बरदस्त मुंहिंजी भेण ऐं माशाल्लाह रिटायर प्रिंसिपल बि आहे ऐं गाना ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे। त बादल राई असांजे हिन शोज़ में जॾहिं ऐं हाणे वेरी सून वरी जेको आहे सो गेम शो शुरू थियण वारो आहे, त उन में वरी बादल राई मां हूंदासीं। असां रोज़ु जहिड़ो थींदो वॾो असां छो भला अहिड़ो कंदो आहे ईअं माना। हा, इहा मोहबत हूंदी असांजी, इहा मोहबत हूंदी, इहो प्यारु। मिस कंदा आहियो, यादि कंदा आहियो उहे ॾींहं? हा, छा घणो यादि छा ईंदो आहे? बसि हुन में कचायूं बि हुयूं, पकायूं बि हुयूं, मोहबत बि हुई, प्यार बि हो, सभु शयूं एंजॉय कंदा हुआसीं, ॾाढी एंजॉय कंदा हुआ। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो मुनीर भाउ माशाल्लाह सिंध टीवी सां शुरू खां वठी तव्हां साइड हलायो ऐं मां जेकॾहिं ईअं खणी चवां त सिंध टीवीअ पहिरियों ई गानो तव्हांजो नशिर कयो हुयो, पहिरियों गानो, ऐं काफ़ी सिंध टीवी तव्हांजा गाना नशिर कया। त कीअं वक़्तु रहियो, कीअं इहो जेको आहे सो सफ़र रहियो सिंध टीवी सां गॾु? छो त शोहरत ॾियण में सिंध टीवीअ जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे तव्हांखे। जी जी बिल्कुलु। सिंध टीवी नो डाउट इन खां पहिरियां PTV ते आउं कंदोसि प्रोग्राम, ॿारनि जा प्रोग्राम, रोशन तारा, परख, उॾाम, गीत संगीत जो, जॾहिं पंहिंजो ई सिंध टीवी आयो ऐं ॿिया सिंधी चैनल्स आया। त पर सिंध टीवी में डे 1 खां वठी आउं जुड़ियल आहियां ऐं जेका बि वॾा नंढा मेगा शोज़ थिया, नवाबशाह में, लाड़काणा में, सखर में, हैदराबाद में, सिंध फेस्टिवल ऐं मुख़्तलिफ़ जेके बि प्रोग्राम थिया उन्हनि में बि आउं हूंदो हुउसि। अदा बख्शण मेराण बि हूंदो हुयो, अवां हूंदा हुयो, ऐं वीडियोज़ जेके असांजा थिया उन में ताहिर राई साहिबु उनजो ज़िक्र करणु लाज़मी आहे। उनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंध टीवी सां। उन तमामु सुठा वीडियोज़ ऐं तमामु सुठा सॉन्ग्स ॾिना। मुंहिंजो बि पहिरियों सॉन्ग जेको आहे उहो गीत जेको हुयो उहो ताहिर राई साहिबु ई कयो हुयो। उस्ताद बुखारी जी पोइट्री, ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो, हुस्न खे पूजे वठो पूजे वठो। वाह जो कलाम हुयो। हा, बसि इहो। ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो, हुस्न खे पूजे वठो पूजे वठो। ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो,
हुस्न खे पूजे वठो हुस्न खे पूजे वठो। वाह वाह। ही शाइरी उस्ताद बुखारी जी, पर इहो आइडिया जेको आहे मूंखे ताहिर भाई पाण फ़ोन करे चयो, ताहिर अराई साहब यार गीत अथई। हालांकि इहो गीत आहे उस्ताद मज़ूर सखरानी साहब जो। उस्ताद मज़ूर सखरानी साहब 80s जे दौर में कैसेट में इहो गीत ॻायो हुयो, तव्हांजी ॾाढो मशहूरु हुयो। हा, पोइ वरी ताहिर अराई साहब मूंखे चयो यार हीउ गीत जेको आहे न रीमेक कयो, इनखे नए तरीक़े सां थोरो आणियो इनखे। पोइ मूंखे मुंहिंजी इहा ज़रूरत न आहे त उस्ताद जो कलाम आउं ॻायां, पर बेसिकली इहा हिकिड़ी पछतो धुन हुई। अच्छा अच्छा। हा, पोइ उन पछतो धुन ते इहो शाइरी थियल हुई ऐं उस्ताद बुखारी जो कलाम हुयो, त मूंखे वणी ॾाढी। असां चयोसीं बाबा हिनखे नए अंदाज़ में कयूं था। पोइ नए अंदाज़ में कईसीं। हिनजी वीडियो बि जेका आहे अरबिक स्टाइल ते, ऐं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जे पुठियां वारी जे भिटनि ते हिनजी शाइक नारे जो हिन में मॉडल दुबई में ठहियल आहे। हा, इहो आसिफ मजीद कैमरामैन जेको शुरू में सिंध टीवी ते हुयो, हींअर त दुबई में तमामु वॾो माण्हू थी वियो आहे। वॾो माण्हू कोन्हे को, ऐं तमामु सुठी जॻह ते आहे, तमामु सुठी जॻह ते कमु करे वियो दुबई में। ऐं मां हक़ीक़त थो ॿुधायां, ऐं प्राउड फील कंदा आहियूं असां त आसिफ मजीद हुजे, ख़ालिद रब्बानी हुजे, ऐं शुरूआती जेके बि असांजा दोस्त जेके कैमरामैन हुया हिते, उहे सुठियुनि पोज़ीशन ते हिन वक़्तु दुबई में तमामु वॾो नालो आहे। हनीफ़ मांजोटी एमेज़ॉन में कमु पियो करे कैनेडा में। माना हनीफ़ मांजोटी बि सिंध टीवी जो निकितल आहे। हितां सिंध टीवी जा जेके बि तव्हां निकिता आर्टिस्ट निकिता या कैमरामैन या एडिटर, उहे हिन वक़्तु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ चैनल्स ते तमामु वॾो कमु करे रहिया आहिनि। उनजी बेस, उनजो हेडक्वाटर जेको आहे उहो सिंध टीवी। त असांखे वी हैव प्राउड, फ़ख़्रु आहे त असां सिंध टीवी जो हिसो आहियूं। बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा मुनीर साहब, ॻोठ तव्हां माशाल्लाह हींअर ड्यूटी बि हूंदी तव्हांखे सरकारी, मुंहिंजे ख़्याल सां कंहिं दौर में, उहा मुंहिंजे ख़्याल सां त रिटायरमेंट वठी छॾी। जी जी। तव्हांजी वाक़ई 60 साल खां उमिरि मथे आहे? अकॉर्डिंग टू एज जेका आहे मुंहिंजी सर्विस काफ़ी रहियल हुई, पर मां एज जे हिसाब सां मां रिटायरमेंट न वरिती। मां जॾहिं खां तव्हांखे ॾिठो आहे, शुरू खां वठी ॻाल्हि, तव्हां ईअं ई ॾिठो आहे तव्हांखे, माना अहिड़े ई तरीक़े सां। अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे मालिक जा करम आहिनि। ऐं छा आहे त मूंखे ॾाढो शौक़ु आहे त वक़्त खां पहिरियां को कमु कजे, पर कॾहिं कॾहिं क़िस्मत साथ ॾींदी आहे त वक़्त खां पहिरियां करे वठंदा आहियूं, न त क़िस्मत साथ न ॾींदी आहे त पोइ इंतज़ारु बि कंदा आहियूं त भई हाणे चलो जेको वक़्तु ईंदो त पोइ हुन ते कंदासीं। पोइ जेतिरे ताईं सर्विस हुई त कईसीं, ऐं इन खां पोइ मुंहिंजी 47-46 साल उमिरि हुई, मूं अर्ली रिटायरमेंट मूं वठी। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा बात कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैर साईं, अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? सरदार अली ख़ास के अली सर, ख़ैरपुर खां ॻाल्हायां पियो। कहिड़ा हाल आहिनि ख़ास अली साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां पंहिंजो ॿुधायो, मुनीर साहब ख़ुशि आहे? हा मुनीर साईं, साहब करम मुंहिंजा मालिक जा। तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर अदा? अल्हम्दुलिल्लाह सर, काफ़ी देर खां ट्राई करे रहियो हुयुमि मां। हा, महिरबानी। तव्हां खां सर हिकिड़ो गीत ॿुधणो हुयो काम अली समो साहब जो, तो क़दमनि तां क़ुर्बान वञा ओ सिंध मां, ओ सिंध मां। महिरबानी थींदी। हाय हाय हाय। अचे थो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी फरमाइश अखियुनि ते, पर इहो उस्ताद ग़ुलाम अली जो जेको असांजो दोस्त आहे उनजो कलाम आहे, पर उहो इहो मूंखे यादि कोन्हे, छो त उस्ताद ग़ुलाम अली हिकिड़ो ॿियो कलाम चयो हुयो, उहो तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। गानो चवराइणो आहे छा साहब? हाज़िर हाज़िर। वाइंड अप गानो चवराइणो आहे? हा अच्छा जी। हाणे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। वठंदासीं मुनीर साहब खां इजाज़त, ऐं वेंदे वेंदे को सुठो सुठो गीत बि ॿुधाइजो, ऐं को मैसेज ॾियणो हुजे त हींअर सकाफ़त ईद अचे पई त उन ते को मैसेज ॾियणु, ऐं इहो बि प्रॉमिस कजो त सकाफ़त वारो जेको ॾिहाड़ो हूंदो उहो त असां सां गॾु लाइव हूंदो हिते। इंशाअल्लाह, इहो मुंहिंजो वाइदो आहे। हा तव्हां सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। ऐं सकाफ़त जो ॾिहाड़ो त असां पंहिंजी फैमिली सां, हीअ असांजी फैमिली आहे, सिंध टीवी असांजो सेकेंड घरु आहे, ॿियो घरु आहे। गॾु हूंदासीं हिते बि, असां गॾु हूंदासीं, ऐं प्रेस क्लब ते बि गॾु हूंदासीं, मुनीर असां सां गॾु हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु, हिते गॾु हूंदासीं। ऐं मैसेज असांजो इहो आहे त जेके असांजा पुठिते पयल असांजा मिट माइट यार दोस्त अज़ीज़ पोड़े पाड़े वारा जेके पुठिते पयल आहिनि, जिन खे सफ़ा सघ न आहे, ताक़त न आहे कुझु वठण जी, कुझु खाइण जी, कुझु पाइण जी, उनजी मदद कयो। उन्हनि खे वाइट कलर जा अछे रंग जा जेके आहिनि वॻा वठी ॾियो, अजरकुनि जा वॻा वठी ॾियो, रिली वठी ॾियो, सिंधी टोपियूं वठी ॾियो। उन्हनि सां भाकुर पायो, उन्हनि सां प्यारु विरायो, उन्हनि सां मिलो, छो त तव्हां जेतिरो पंहिंजा हेठियनि पाण खां हेठियनि माण्हुनि सां प्यारु कंदो, उन्हनि जी हेल्प कंदो, उन जी मदद कंदो, ऐं ओतिरो तव्हांखे कुदरत अञा तव्हांजे कम में बरकत कंदी ॾींदी।
ऐं उनखे अलावा मैसेज इहो आहे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, पंहिंजी नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियो, सुठी परवरिश कयो, ताकी तव्हां हिकिड़ी नियाणी खे पढ़ाईंदो मां तव्हां हिकिड़े पूरे ख़ानदान खे तालीम ॾिनी, पूरे घर खे तालीम ॾिनी। थैंक यू वेरी मच। वेंदे वेंदे को सुठो सुठो गीत ऐं लख थोरा आवाज़ अवां असांखे टाइम ॾिनो ऐं नादरीन इन सां गॾु गॾु ई मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी ज़िंदगी ऐं क़िस्मत ऐं तबियत सां त सुभाणे राति जो वरी अवां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾिजो इजाज़त। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत मुनीर मार खां ॿुधूं था, प्यारो आवाज़ ऐं बादल साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं लख थोरा ऐं पूरो हफ़्तो मूंसां गॾु हूंदो था राति जे हिन ख़ूबसूरत पहर में। ऐं अॼु मुनी राति सुभाणे वरी ॿियो कुझु हूंदो। हा बिस्मिल्लाह, बिल्कुलु गॾु तव्हांखे थकावट न थींदी असांजे शो में? न न तव्हां खां परे हूं बि कोन्हे। जी गुज़ी साईं।
साओ वेच ढकियो धरतीअ वठियूं थर थर बरसातियूं अॼु तो लई अॼु प्यारा पकड़े जी डरी आहे अॼु तो लई अॼु प्यारा पकड़े जी डरी आहे अहिड़े में अचणो तुंहिंजो अहिड़े में अचणो तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा राति ठरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा राति ठरी आहे अहिड़े में अचणो तुंहिंजो अहिड़े में अचणो तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा राति ठरी आहे ॿीजा राति ठरी आहे ॿीजा राति ठरी आहे लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।